नाज़रीन असांजी टीम अवदल में पहुचो ऐं ही असांजो अवदल खोखर कुछ ॾींहं अॻु में ही भाऊ आहे एजाज़ कलोड़ो सिंधी बुकड़ा में हिन जो ही जंग भगल हुई अहिड़े हिसाब जी असांजी टीम जे तरफ़ां हिन जी पोस्ट रखी वई हुई हिकिड़ो सखी मर्द अलाह जो बानो हुयो जेको हिन जो इलाज आहे ट्रीटमेंट हिन जी आहे मुकमल कराए पियो मगर ही बचड़े वाला हिकु जाइ ते वेठो आहे हिनखे ज़रूरत आहे ईद बि आहे उन हिसाब सां असांजो दोस्त आहे हिकिड़ो महरुन मला सऊदी अरब जो ऐं ॿियो असांजो अख्तर हुसैन जोयो मेड़ जो उन जी तरफ़ां 5000 हुन महरम मला मोकिलिया आहिनि 2500 असांजे दोस्त अख्तर हुसैन जोयो मोकिलिया आहिनि 2500 ॿिया 10000 भाउ खे असां ॾियूं था ऐं अञा बि हिनखे ज़रूरत आहे अगरि को सखी मर्द हुजे त हिन जी मदद करणु चाहे त हिन जो नंबर बि असां हिन पोस्ट करे रखंदासीं वधीक अब्दुल खोखर असांजो जनरल सेक्रेटरी आहे अब्दुल नज़रीन एजाज़ कलोड़ो ग़रीब मिसकीन आहे ऐं मज़दूर माण्हू आहे काफ़ी अरसे खां वीचारो गुज़िरियल 2 सालनि खां वठी बिस्तरे ते पियल आहे न त हीअ पंहिंजा बच्चा पाण पाले सघे पियो सभु कुझु करे सघो पियो पर हीअ मजबूर आहे ऐं मेड़ वारनि खे जेके बि वस वारा आहिनि उन्हनि खे अपील था कयूं त ख़ुदारा तव्हांजा बि बचड़ा हूंदा जेके ॾिसी सघो था हीअ न्याणी आहे हीअ हिन जी न्याणी आहे ऐं घणो तव्हांखे औलाद आहे अवा 3 औलाद आहिनि हिकिड़ी न्याणी आहे 2 पुट आहिनि वधीक तव्हांखे एजाज़ तव्हां छा था चवणु चाहियो मदद कई आहे छा मदद कई आहे ॻोठ वारो जेको प्रोग्राम आहे जेको मुंहिंजी इहा ट्रीटमेंट हलाए थो पियो मूंखे कंहिं बि कमी रुपए जी बि दवा में न कई अथई अलाह साईं उनखे उजुर ॾींदो जेके बि मूंसां मदद कंदा रब साईं उन्हनि खे गंज ॾींदो अलाह साईं उन्हनि खे वध में वधि ॾींदो मौला उन्हनि खे ॾुखियो ॾींहुं ॾेखारींदो मौला उन्हनि जी सिहत सलामत कंदो रब पाक उन्हनि जे लाइ हर वक़्तु मुंहिंजी इहा दुआ आहे त रब उन्हनि खे सिहत सलामत करे मुंहिंजो वक़्तु ॾुखियो थो गुज़रे खाइण पीअण जे लाइ बाक़ी मूंखे दवा जी कमी पेशी न आहे मूंखे रुगो खाइण जे हर महल जे लाइ मसालो आहे नंढड़ा आहिनि 2 पुट हिकु न्याणी आहे उन जे लाइ मूंखे मसइला ॿी अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे अलाह साईं प्रेस क्लब वारनि खे जेके बि दोस्त मूंसां हेल्प कनि था अलाह साईं उन्हनि खे ख़ुशि रखंदो अलाह साईं उन्हनि खे सिहत सलामत कंदो अलाह साईं कंदो त उन्हनि खे ॾुखियो ॾींहुं न ईंदो रब कंदो त उन्हनि जूं बचनि ताईं बि सिहत सलामत हूंदियूं उन्हनि जे दोस्तनि जूं सिहत सलामत हूंदियूं जिन दोस्त मूंखे सऊदीअ ॾांहुं कयो आहे उनखे बि मालिक पंहिंजे गंज में ॾींदो मदीने वारो साईं वधाईंदुसि मेड़ खां जेको असांजो जोयो साहिबु आहे उनखे बि अलाह साईं वधाईंदो उनखे मौला सिहत सलामत त कंदुसि गाज़ी इमाम उनखे पंहिंजे गंज में ॾींदो मां इहा दुआ थो कयां मूंसां सिर्फ़ु खाधे पीते जो मसइलो आहे ॿियो को बि मसइलो न आहे मां ग़रीब आहे मिसकीन आहे जंहिंजे लाइ मां हे पोस्ट रखाइण थो चाहियां बाक़ी मूंखे पंहिंजे माना अलाह उन्हनि खे हुजूर ॾींदो जो मूंसां इहा हेल्प कंदा रहंदा नाज़रीन असांजी